ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण श्रीमद भागवतम महापुराण साहिब जे महात्म्य जो 5वां अध्याय पढ़ियो, जंहिंमें पाण ॾिठो त गौकर्ण जी महाराज पंहिंजे भाउ धुंधुकारी खे मुक्ति था ॾियाराइनि ऐं उन खां पोइ ॿिए वारे भागवतम महापुराण साहिब जो यज्ञ थिए थो, जंहिंमें उते ॿुधंदड़ सभई माण्हू तरी था वञनि ऐं गौकर्ण खे वठण स्वयं भॻवानु पाण अचे थो ऐं भॻवान सां गॾु गौकर्ण जी गोलोक धाम में था वञनि। सभई चओ जय श्री कृष्ण। अॼु पाण श्रीमद भागवतम महापुराण साहिब जे महात्म्य जो अध्याय 6 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे श्रीमद भागवत जी कथा जी विधि, जंहिंमें नारद मुनि संत कुमार जी खां पुछनि था त श्रीमद भागवत महापुराण साहिब जहिड़ी उत्तम कथा ॿुधण जी रीत ऐं विधि ॿुधायो त कहिड़ो कहिड़ो सामान हिन में खपंदो ऐं हिन में घुरिजे। त संत कुमार जी चयो, इहा ॻाल्हि तव्हां तमामु चङी पुछी आहे। सा ॿुधो त ही कथा बडे, असू, कती ऐं नायरीअ जे महीननि में ॿुधण में वॾो पुञ मिलंदो आहे। तंहिं खां सवाइ जॾहिं ॿुधण जी दिलि थिए तॾहिं ॿुधणु घुरिजे, छाकाणि त चङे कम करण में कंहिं बि वक़्तु मना न आहे। अहिड़ी रीति संत कुमार जी नारद मुनि खे भागवतम महापुराण साहिब जी कथा करण जी हर हिकु नंढे खां नंढी ऐं वॾे खां वॾी हिकु हिकु विधि तफ़सील सां ॿुधाइनि ऐं सम्झाइनि था। उन खां पोइ संत कुमार जी चयो त ए नारद, जेकॾहिं तोखे ॿुधण जी ख़्वाहिश हुजे त आउं तोखे वधीक ॿुधायां। नारद मुनि उत्तर ॾिनो त इन खां वधीक भाग मुंहिंजा कहिड़ा आहिनि। नारद मुनि चयो त इन खां वधीक मुंहिंजा ॿिया कहिड़ा भाग थी सघनि था। जॾहिं संत कुमारनि ॿियो दफ़ो कथा ॿुधाइणु शुरू कई त सभु रखेश्वर अची कठा थिया, तॾहिं सुखदेव जी महाराज बि उते तीर्थ कंदा अची पहुता। संत कुमारनि ऐं ॿियनि रखेश्वरनि सुखदेव जी खे ईंदो ॾिसी वॾे आदर भाव सां आसन ते विहारियो ऐं उनजो सत्कार कयो। उन वक़्तु सुखदेव जी महाराज कथा रूपी यज्ञ जी तयारी ॾिसी सभिनी ॿुधंदड़नि खे चयो, तव्हां हिन कथा खे चित सां ॿुधो, छाकाणि त ही कथा वेद रूपी वण जो फल आहे। इहा कथा श्री नारायण जी ब्रह्मा खे ॿुधाई हुई ऐं ब्रह्मा जी नारद मुनि खे ॿुधाई ऐं नारद मुनि मुंहिंजे पीउ वेदव्यास जीअ खे ऐं उन मूंखे पारही हुई, मतिलब त मूंखे ॿुधाई ऐं सेखारी हुई ऐं मूं राजा परीक्षित खे ॿुधाई हुई। ही कथा श्रीमद भागवत महापुराण 18 पुराणनि में उत्तम आहे ऐं हिन खां वॾो को धन थी नथो सघे। सुर्ग लोक में तपस्वी लोक ऐं ब्रह्मलोक में ब्रह्मा जी ऐं कैलाश ते श्री महादेव जी ऐं वैकुंठ में लक्ष्मी जी हिन कथा खे ॻाईंदा आहिनि। जंहिं वक़्तु सुखदेव जी महाराज इहा ॻाल्हि चई पूरी कई, तंहिं वक़्तु श्री वैकुंठ नाथ जी ब्रह्मा, महादेव, कुबेर देवता, पैलाज ऐं ॿियनि देवताउनि भक्तनि खे साण करे आया। जेके आदमी उते वेठा हुआ
तिन सभिनी उथी दंडवत कयो। नारद मुनि ख़ुशीअ में भरिजी नचण ऐं ॻाइण लॻो। प्रहलाद जी करताल ऐं उद्धव भगत खंजरी ऐं राजा इंद्र मृदंग वॼाइण लॻा। उन वक़्तु टिनी लोकनि जे पति श्री नारायण जी सभु कंहिंखे प्रेम में भरियल ऐं लीन ॾिसी चयो, अव्हां खे जेका ख़्वाहिश दिलि में हुजे सो वरदान घुरो। तॾहिं नारद जी ऐं ॿियनि हथ जोड़े वेनती करे चयो, ए दीनानाथ, तव्हांजे दर्शन खां वधीक ॿी कहिड़ी शइ आहे जा गुरू, कृपया पंहिंजे चरणनि जी भक्ति असांखे ॾियो। श्याम सुंदर जी ही वरदान सभिनी खे ॾेई उतां अंतर्ध्यान थी विया ऐं ॿियो दफ़ो कथा रूपी यज्ञ पूरो थियो। एतिरी कथा ॿुधी सन कंहिं 88,000 रखेश्वरनि सूत जी खां पुछियो त सुखदेव जी महाराज ही कथा राजा परीक्षित खे कॾहिं ॿुधाई हुई ऐं संत कुमार जी कॾहिं चई हुई, उन जो हाल ॿुधायो। तॾहिं सूत जी चयो, जॾहिं श्री कृष्ण भॻवानु द्वारकापुरी खां वेंकट पधारजी विया, उन खां 3 वरह पोइ बर्डे वारे महीने में नवमीअ जे ॾींहुं सुखदेव जी महाराज ही कथा राजा परीक्षित खे ॿुधाइण शुरू कई ऐं 7 ॾींहंनि में इहो कथा रूपी यज्ञ पूरो थियो। उन खां 2 साल पोइ गौकर्ण जी महाराज ही कथा रूपी यज्ञ कयो ऐं उन खां 306 वरह पोइ संत कुमार जी नारद जी ऐं भक्ति ज्ञान वैराग जी खे ॿुधाई हुई, जा कथा मूं तव्हांखे ॿुधाई आहे। ही अमृत रूपी कथा आदर ऐं प्रेम सां जेको ॿुधंदो ऐं पढ़ंदो उनखे सभु फल मिलंदा। जय भागवतम महापुराण। श्रीमद् भागवतम महापुराण साहिब जे महात्म्य जो 6 अध्याय संपूर्ण थियो ऐं सुभाणे खां पाण श्रीमद् भागवतम महापुराण साहिब जो पहिरियों स्कंद शुरू करण पिया वञूं। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपा करे हिन कथा खे वधीक अॻिते शेयर कयो त ॿियनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। जय सिया राम।